गुज़िरियल ॾींहुं बलूचिस्तान जे इलाइक़े बारीजन वेझो पेश आयल ख़तरनाक खौफ़नाक रोड हादसे में फ़ौत थियलनि जो अंग 14 थी वियो, जंहिंजी निमाज़ जनाज़ा अदा करण बाद अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। बलूचिस्तान जे इलाइक़े लसबेला खां वापसि ईंदड़ ॼञ सां पेश आयल खौफ़नाक हादसे में फ़ौत थियलनि जो अंग 14 थी वियो आहे, जिन मां हिकु औरत ऐं 2 ॿार शामिल आहिनि, जॾहिं त 40 खां वधीक ॼानी ज़ख़्मी थी पिया आहिनि, जेके लाड़काणे जी अस्पताल में हिन वक़्तु ज़ेर इलाज आहिनि। होॾां गुज़िरियल राति ई फ़ौतनि जे बड़नि खे शदात कोट कुबोसैद खान ऐं बारीजन खां खणाए शिकारपुर ज़िले जे मधेरी टाउन वेझो अबाणे ॻोठ फ़कीर रोशन बिरोई में पहुचायो वियो हो। होॾां फ़ौतनि मां 8 ॼणनि जी निमाज़ जनाज़ा ॻोठ फ़कीर रोशन बिरोई में, जॾहिं त 5 ॼणनि जी निमाज़ जनाज़ा मदेजी में अदा करण बाद संदसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो आहे। होॾां इलाइक़े में ॾुख जी फिज़ा बरक़रार आहे।